अस्सलाम वालेकुम। ममन सिटी में टूर बाबा सारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता कर अल करीम। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता कर अल करीम। बेवसन बेकसन ग़म गुसारन जो दोसरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता कर अल रहीम। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता कर अल रहीम। दर्द वारनि वेचारनि जो ख़ैरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। रिज़्क़ रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अल अव्वल अल आख़िर। रिज़्क़ रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अल अव्वल अल आख़िर। कंडो ख़ुशि ख़ुशहाल करियो अला उला आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। परेशानियूं वधी वयूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। परेशानियूं वधी वयूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। कॾो परेशानियूं दूर करियो नूरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अण लिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन। अण लिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन। नेमतूं रहमतूं अता करो नूरुल हुदा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मिठूअ जा सभु मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। मिठूअ जा सभु मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। नेक मक़सद मतिलब हासिल थियनि पूरा करियो नूरुल ख़ुदा बदरुल दुजा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे।